यार सिंध जी दुआ कजां सिंध पब्लिक सर्विस में अप्लाई पियो करियां मन छको लॻी वञे। अगरि रुॻो दुआउनि ते कमु हलनि हा त अहिड़ा हाल ई छो हुजनि हा। बहरहाल कॾहिं आहे आख़िरी तारीख़? अला 24 दिसंबर। यार कॾहिं कॾहिं ईअं महसूसु थींदो आहे त हुकूमत आवाम सां मज़ाक लायो वेठी आहे। इहो वरी कीअं था? यार ॾिस, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी आख़िरी तारीख़ 24 दिसंबर आहे ऐं BS2 के 16 बैच जी रिज़ल्ट खे सिर्फ़ु 2 महीना देर आहे ऐं मूंखे यकीन आहे हुकूमत इन्हनि लाइ कुझु बि कोन कयो हूंदो। तूं इन्हनि जा शर्त पढ़ी ॾिस, यकीनन फ्रेश शागिर्द अप्लाई कोन करे सघंदा। हा दादा, पोइ इन में हुकूमत जो कहिड़ो ॾोह? दादा, हुकूमत जो ॾोह न, पोइ छा असांजो ॾोह आहे? मुल्क उन्हनि जो, इदारा उन्हनि जा, कानून उन्हनि जा। या त रिज़ल्ट अॻु में शो कनि या वरी आख़िरी तारीख़ वधाए छॾियनि। यार असीं सभु पंहिंजी मस्ती में मस्तु आहियूं, ग़लति सही जी सुञाणप न रही आहे। पर जेकॾहिं हक़ीक़ी जाइज़ो वठूं त इन मामूली लापरवाही जे करे उन्हनि शागिर्दनि जी ज़िंदगी जा 7 साल ज़ाया थी वेंदा। सभु शागिर्द तव्हां जहिड़ा अमीर नाहिनि हूंदा, हर कंहिंखे पंहिंजा सूर हूंदा आहिनि। इहे हिकु हिकु ॾींहुं ॻणे पढ़ाई जो सफ़र तय कंदा आहिनि। सिर्फ़ु 1-2 महीने जे डिफरेंस ते इन्हनि खे 7 साल वरी इंतज़ारु करणो पवंदो। 7 साल ज़िंदगी जा वॾी अहमियत रखनि था, स्पेशली उन्हनि जे लाइ जेके गुरबत जी बाह में पची रहिया आहिनि। अला पोइ छा करणु खपे? असीं करे बि छा था सघूं? इहो हुकूमत जो कमु आहे त पंहिंजी अवाम खे जेकॾहिं सहूलियतूं नथी ॾेई सघे त घटि में घटि पोयां त न धिके। इन्हनि खे का अहिड़ी अथॉरिटी ॾे या को अहिड़ो लेटर इशू करे जंहिंजे बेस ते इहे सभु शागिर्द सिंध पब्लिक सर्विस कमीशन में अप्लाई करे सघनि। हुकूमत खे सोचणु खपे त ही नई जनरेशन आहे, नई सोच आहे, नओं जज़्बो आहे। इन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई में ई मुल्क जो भलो आहे। दुनिया में जिते बि मुल्कनि में सुधारो आयो आहे सबबु उते जी यंग जनरेशन बनी आहे ऐं असां वटि यंग जनरेशन जिन मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे, इहा हक़ीक़त कंहिंखां बि लिकल कोन्हे। CM सिंध साईं मुराद अली शाह साहिब ऐं चेयरमैन ऑफ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जनाब नूर मोहम्मद जादमानी खे असीं हथ जोड़े गुज़ारिश था करियूं त इन्हनि शागिर्दनि लाइ ज़ाती दिलचस्पी वठो। इहे ई असांजा नौजवान सिंध जो मुस्तक़बिल आहिनि। पंहिंजो मुस्तक़बिल ईअं पोयां न धिको। हिन वक़्तु असांखे नई सोच जी ज़रूरत आहे। तव्हां लेटर इशू कयो या का अथॉरिटी ॾियो, छो त रिज़ल्ट जो 2 महीननि खां पोइ अचण में इन्हनि शागिर्दनि जो को बि ॾोह न आहे। इन्हनि खे पंहिंजो हक़ ॾियो, पंहिंजी क़िस्मत आज़माइण जो मौक़ो ॾियो। यादि रखो त मायूसी ख़ौफ़ पैदा कंदी आहे ऐं ख़ौफ़ में वरतल ज़िंदगी पंहिंजे मक़सद खां परे हूंदी आहे। तव्हांजो हीउ अमल असां लाइ हिकु मिसाल हूंदो। पंहिंजे पाण खे साबित करे क़ौम लाइ मिसाल बणिजी वञो। साईं हमेशह कंहिंखे बि नाहे रहणो हिते। ग़रीबनि जी मजबूरी ॾिसी धरती जो हक़ अदा करियो।